ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन खे ॾींदालूं त नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो आहे। इन हवाले सां नाज़रीन खे ॿुधाइण पिया एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त शाख़ुनि में पाणी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। इहा अहम ख़बर नसीराबाद मां असां शेयर कयूं पिया, जिते क़ौमी अवामी तहरीक पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते रैली कढी धरणो लॻायो वियो आहे। मूंखे इन हवाले सां वधीक आगाही ॾींदा हलूं त एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त शाख़ुनि में पाणी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां शेयर कयूं पिया। नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया वांखे नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख़्श कुरैशी खां। अल्लाह बख़्श, छा तफ़सील आहिनि एहतजाज जे हवाले सां? नसीराबाद तालुके जूं मुख़्तलिफ़ शाख़ूं आहिनि। अरथर शाख़, मंगियो शाख़, किमिड़ी शाख़, खुआवड़ी शाख़ ऐं मीरवा, जेकी नसीराबाद तालुके जी हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन खे पाणी फ़राहम कंदियूं आहिनि। गुज़िरियल केतिरे अरसे खां सॼी सिंध वांगुरु हिननि शाख़ुनि में पाणीअ जी सख़्तु खोट आहे, जंहिं करे बेजारो बि सुकी वियो आहे ऐं ज़मीनूं सुकल ठोठ लॻियूं पयूं आहिनि ऐं ज़रई आबादीअ खे सख़्तु कापारी धकु लॻी रहियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ अॼु क़ौमी अवामी तहरीक पारां एडवोकेट इनायत पुनियो, ज़मीर मुगेरी, मनान शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हिकु रैली कढी वई आहे, जेका रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी अरथर वाह ते पहुती आहे, जिते हुननि धरणो हयो आहे ऐं इन मौक़े ते हुननि मुतालबो कयो आहे त पाणीअ जी खोट ख़तमु कई वञे ऐं आबपाशी खाते जा अमलदार जेके आहिनि उहे ॼाणी वाणी नसीराबाद तालुके खे पाणीअ खां महरूम रखणु था चाहिनि, जॾहिं त बासर माण्हुनि खे गैर क़ानूनी तौर ते पाणी ॾिनो पियो वञे, जंहिंजे करे हितां जो ग़रीब हारी ग़रीब आबादगार ऐं ज़मीनदार सख़्तु परेशान आहे ऐं हिननि उब ॾारींदड़ नारा हया ऐं हिननि इहो ई मुतालबो कयो त जेसीं ताईं पाणीअ जी खोट नसीराबाद तालुके जी ॼाणायल शाख़ुनि मां ख़तमु न ठीकु आहे, वॾी महिरबानी अल्लाह बख़्श अपडेट करण जे लाइ।